इंसान की कैफ़ियतुनि ते ॿाहिरियां लका ज़रूर असर अंदाज़ थियनि था। अहिड़ीअ रीति मौसमुनि जा असर बि इंसान जे अंदरिन मौसमुनि ते असर अंदाज़ थियनि। कंहिं ज़माने में मौसम जी तब्दीलीअ ते कर जा मुंगता दोहिल शरनाइयूं खणी हथनि में किंझे जा कटोरा खणी ऐं उन में पाणी विझी सिरिहां जा गुल खणी वञी घर घर दुआउनि सां गॾु गुल अचींदा ऐं मोट में घर धणियुनि वटां दुआऊं ऐं नज़र माणींदा। बहार जी मौसम शुरू थी चुकी आहे। वणनि टिणनि ते बहारी अची चुकी आहे। गुल टिण लॻा आहिनि। बसंत जा रंग चोतरफ़ फैलिजी विया आहिनि। अहिड़ी रुत में असां तव्हां सभिनी खे प्यार जा गुल अछूं था। इन आस ते तव्हां बि पंहिंजे मुंहं ते मुर्कूं पखेड़े हथनि में गुल खणी ॿियनि खे अछींदा। बसंत मुबारक। हींअर जेको सो तव्हां असां कोशिशि कंदासीं त तव्हां पंहिंजे ख़ानदान कच्छी साहिब जे हवाले सां हुनजी फोक या हुनजी को हिकु अधु अहिड़ी शक्ल जेका दास्तान गोई वारी जेका असांजे रिकॉर्ड थी वञे हाणे उहो अमल ऐं उहे एटम जेके आहिनि अॼुकल्ह नथा कया वञनि। हाणे उहे ख़ासि जेके आइसोलेटेड थींदा था वञनि, जेके मरंदा था वञनि, जेका इहो मिठू कच्छी साहिब जी हुन में दास्तान गोई वारी जेकी गायकी जी शक्ल उहा थी या उन जो थोरो जेको फोक रंग ऐं उहो हल जीअं हुजे त असांजी आहे। असांजी कोशिशि इहा आहे माण्हुनि खे ॿुधायूं सुठो जेका असांजी सिंध जी प्योर शुद्ध जेका मौसम। हा शुद्ध, बिल्कुलु बिल्कुलु। पर हाणे मसइलो इहो आहे जो ॿुधण वारनि जी तइदाद बि पारनि तमामु घटि वॾी जेको आहे न हुजण जे बराबरि रही आहे। हुनजो सबबु इहो आहे जो कमर्शियलिज़म हिन वक़्तु जेको आहे सो मौसीक़ी में जेके इहे असांजा वल्टर शाइर अची विया आहिनि फ़नकार, उन्हनि जे करे असांजी सिंधी मौसीक़ी खे वॾो हिकिड़ो जेको आहे सो लोस जेको आहे सो तारीख़ी नुक़सानु जेको सिंधी मौसीक़ी जो थियो आहे हुन में घणो करे असांजा जेका लतीफ़ जी ॿोली आहे, जेका सचल जी ॿोली आहे, जेका असांजो लाहौर में हिकिड़ो वॾो नालो मौलवी हाजी अहमद मला साहिबु ऐं ॿिया जेके अहिड़ा शाइर आहिनि उन्हनि में जेको आहे सो घणे भाङे असांजा जेके नौजवान हाणे नसल आहे उहा त घणो करे ॿुधण या सम्झण त परे जी ॻाल्हि आहे पर सुञाणण खां बि इनकार। उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे सचल सिंध जो शाइर हो या मौलवी अहमद मला सिंध जो या साईं मिसरी शाह जेको आहे सो हिकिड़ो सिंधी शाइर हो। छो त हिकिड़ी कहावत आहे जो दिखता है वो बिकता है। माना ऐं उन्हनि जो जेको सॼो रुझान आहे उहो आहे इन शाइरी ते, इन फ़नकारनि खे उहे चवनि पिया त असां जेको मीडिया ते ॾिसूं पिया इल्म मौसीक़ी फ़न शाइरी बसि इहा ई आहे। उन में मूंखां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पुछियो वेंदो आहे भला असांजे सिंधी फ़न खे जेको इहो ज़वाल हाणे जेको आहे मिलियो आहे इन जा ज़िमेदार केरु आहिनि या इन जो सबबु कहिड़ो आहे। पुछियो इन पहिरीं ज़िमेदार असांजी सिंधी मीडिया आहे। उनखां पोइ जेको आहे सो असांजा उहे शाइर आहिनि। पब्लिक खे जेतिरो ॿुधायो वेंदो उन में ख़ुशि आहे। न पर हाणे जेके जीअं तव्हांजी इंस्टीट्यूट आहे जे ॿिया इदारा आहिनि माशाल्लाह राग वरी ॿीहर रीऑर्गनाइज़ थिए थो, ॿीहर जनम वठे थो क्लासिकी मौसीक़ी या ॿिनि हवालनि सां। हाणे जेॾी महिल तव्हां इब्तिदा कंदो त जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां तव्हां ॿुधाईंदो उन खां पोइ ख़ुदि कच्छी साहिब जी फैमिली जो पंहिंजा जेके ओरिजिनल एटम आहिनि जेके असां साईं डॉक्टर साहिबु रिकॉर्ड करे ॿियो जो ख़ासि तौर ते दास्तान गोई वारो जेको ॿुधाए उहो बि हिकिड़ो एटम जेको उहो ॿुधाए करे ॿुधाइजो त असां जेका असां नेट ते या ॿियनि ते रखूं। बिल्कुलु। अच्छा उन खां पोइ हीअ जेका महफ़िल आहे उहा पोइ जीअं वणेव तीअं तव्हांजी आहे। पर हीअ था चऊं त असांजो जेको अॼु जेको आहे न उहो कमु सकार थो थिए। जेका चीज़ एक्सपायर थी थिए, जेका चीज़ गुम थी थिए उहा अची वेंदी। असां सभिनी दोस्तनि जा हज़ारनि जी तइदाद में नेट ते हिक ॿिए सां इंटरलिंक जेके चीज़ूं आहिनि हाणे इलाही ईंदड़ नसुल खे ख़बर न आहे। महिरबानी। कोशिशि इहा हूंदी आहे तव्हां पारां सुठा सोबर ॿुधण सम्झण वारा माण्हू आहिनि उहे असांखे ॿियनि रिकॉर्ड बि कनि ॿुधनि बि सही। छो असां जेको दिलि में खणी हलूं पिया इहा अॼुकल्ह जी ॻाल्हि कोन्हे। हीअ 300 साल पुराणी ॻाल्हि आहे जेका कबीर भगत करे वरी लतीफ़ साईं अची कई आहे जेका उन्हनि माण्हुनि जूं शाइरियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जा जेके आहिनि किसा आहिनि, उन्हनि माण्हुनि जा हिकिड़ो असांजो जेको आहे फोक जेको रंग आहे। पर छा आहे जो त लतीफ़ साईं जो ॻाल्हियूं पेट वणनि वधी वण थियूं ॻाल्हियूं खोड़नि पर
ॿुधण वारा माण्हू हुजनि त पोइ मज़ो बि अचे थो। ऐं जेका फैमिली आहे मिठू कच्छी वारी फैमिली, हुन में ॿिया घणा माण्हू आहिनि जेके हिन फन सां लाॻियल आहिनि? 5-7 रागी असां में आहिनि। हुन में 2 दोस्त ॻाइनि था असांजा सोटनि मुंहिंजा। करीबख्श कच्छी? करीब कच्छी पंहिंजो आहे रिश्ते में, उहो बि असांजो मामू आहे रिश्ते में। मास्टर करीम कच्छी, अनवर कच्छी, हाजीदीन मोहम्मद कच्छी, हिकिड़ो छोकिरो ॿियो ॻाए थो ख़ुदाबख्श कच्छी। माना 5-7 गायक कयूं आहिनि फैमिली में असीं। उहो पंहिंजे पंहिंजे जेको आहे सो हुन में वीचारा जीअं सरदूं हूंदियूं हिकिड़ा टुंडे मोहम्मद ख़ान में आहे, हिकिड़ो बदीन में आहे ऐं कराची में आहे। पर जेको माण्हू जिते आहे उहो पंहिंजे वीचारो हुन तहरीक में शुरू आहे। मज़ो अधु थी वेंदो पर जेको दोस्तनि जो रायो हाज़िर। नबई मंजुगाए मंजुगाए जिया मारो मोचो न पुछी रतन सिंजरे सिक तुझे साए असां तो लाए पेपर में पुछाऊं कयूं चई जानब मुझे जीअ में जे तो तमा पोए चलो सुना रही जिन कणी मुझे न उज़बन मां या मुझे न सजे जीए शरीर मां तोखे के शे जी जरूरत पवे बंदो हाज़िर है बिल्कुल आऊं ॾियण ला जानब मुझे जीअ में जे तोखे तमा पोए खणकाती वड अंगड़ा मुझो अदब कर्म कोए आऊं भाया बाल संदोए जे साजन सोने आरिये ला ला ला
लाड़ मातली शहर जो हिकिड़ो शाइर मातली शहर जो हाँ तारीख़ी शाइर आहे सैयद मोहसिन शाह अच्छा काफ़ी जी सूंह हिन वचे बि कमाल जी हुई अच्छा दाऊं पियो करे आशिक माण्हू पुछण लॻा आशिक ॿुधाए भला हाँ छो ज़ारो कतार रोई पियो चए यार महबूबनि सां दिलि ॾिनमि वादा मजबूर आऊं बि थी वियुसि पर ॾो मुंहिंजो बि कोन पहिरीं मजबूर दिलि हुई विरी वस में पंहिंजे आऊं पर वस थियसि पाण पराए वसवास विरी वस न पंहिंजे आऊं पर वस थियसि पाण ॾिनू कोन ॾुखीअ खे छपर छाती साण अला उहे माण्हू आण जेके ख़ुशि करे विया ख़्वाब में ला 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 अला उ अचनि जिन ॾिठे ॾील छरे अला ला ला अला उ अचनि जिन ॾिठे ॾील छरे अला अचन या असां ने ओॾी दुखी ॾींहुं न गुज़रे तकींदे ते कान अला उहे आण या असां ने ओॾी दुखी ॾींहुं न गुज़रे जो तकींदे ते कान जंहिंसां रूरियाण से वाली करीम वेझड़ा कहिड़े हिसाब सां दिलि ॾिनई जॾहिं मूं त वॾे अदब निवड़त सां दिलि ॾिनी पोइ भला हुनजो नतीजो कहिड़ो निकितो सा सजण साड़े छॾई सा सजण साड़े छॾई ओ सा सजण साड़े छॾई पेरनि में परवान करे मूं ॾिनी दिलि नाज़ में नाज़ के नज़रानू करे मूं ॾिनी दिलि नाज़ में नाज़ के नज़रानू सा सजण साड़े छॾई सा सजण साड़े छॾई पेरनि में परवान करे मूं ॾिनी दिलि नाज़ में नाज़ के नज़रानू मूं ॾिनी दिलि नाज़ में नाज़ के नज़रानू दमादम इश्क जो ओत्या शराब दिल जे काबे में दमादम इश्क जो ओत्या शराब दिल जे काबे में दमादम इश्क जो ओत्या शराब जदो इश्क जो शराब ओतण खां पोइ पीअण जे लाइ कहिड़ी शइ इस्तेमालु कंदो हुई दिल जे काबे में दमादम इश्क जो ओत्या शराब पोइ पिया तो खून दिल पोइ पिया तो खून दिल पोइ पिया तो खून दिल प्यारा मां पैमानू करे मुदनी दिल नाज़ में नाज़ मुदनी दिल नाज़ में नाज़ के नज़रानू गम चेरो जलायम सोखाया करियो कबाब जोश गम चेरो जलायम सोखाया करियो कबाब जोश गम चेरो जलायम सोखाया करियो कबाब मुत समझो आयन मुत समझो आयन मुत समझो आयन मस्त
जिद के मैं खानू करे मुंडनी दिल नाज में नाज के मुंडनी दिल नाज में नाज के मिस्किन के कूदे न तोखे क्यास पियो मोसन न मिस्किन के कूदे न तोखे क्यास पियो मोसन न मिस्किन के कूदे न तोखे क्यास पियो छो मुसाफिर मार ये छो मुसाफिर मार ये बीमार बेगानू करे मुंडनी दिल नाज में नाज छो मुसाफिर मार ये अल्लाह छो मुसाफिर मार ये बीमार बेगानू करे मुंडनी दिल नाज में नाज मुंडनी दिल नाज में नाज मुंडनी दिल नाज में नाज लाड़काणनि जिते असां वॾा थियासीं उन में पाड़े जो नालो लीलाबाद आहे ऐं हिन लीलाबाद में हिकिड़ो वॾेरो रहंदो हो अली मोहम्मद अबरो जेको नाइचंद जो हूंदो हो ऐं हुते अकेलो रहंदो हो। पंहिंजो नौकर हूंदो हुअसि जंहिंजे नौकर जो नालो हूंदो नांग मोहम्मद यूसुफ नालो हूंदुसि पर उनजी ख़बर कंहिंखे न हूंदी ऐं सभु उनखे नांग कोटींदा। ऐं उहो शाम जो अली मोहम्मद वॾेरो छा कंदो जो मूड़ो खणी पंहिंजे गेट ते वेहंदो हो ऐं माण्हुनि जो जेको सो अचणु वञणु ॾिसंदो। कॾहिं कॾहिं असां बि हुनजे भरिसां वेही रहंदा हुआसीं पोइ चवंदा हुआसीं चाचा को हाल अहवाल ॾे चवंदो हो त बाबा तव्हांजो ॾाढो मुंहिंजो दोस्त हूंदो उहो अहवाल ॿुधाईंदो हो ऐं हुनजो नौकर बि ॿुधाईंदो जेको नंढे खां वठी वॾो उन वटि थियो। लाड़काणे एम्पायर ऐं निगाह में सलमान में उते थिएटर लॻंदा हुआ ऐं काफ़िले सराय जिथे अॼुकल्ह पाड़ो आहे उते ॿाहिरों काफ़िला अची रहंदा ऐं थिएटर हलंदो। उते ईदन जहां ऐं नूर जहां मैडम नूर जहां जी ईदन जहां भेण हूंदी इहे ॿई उते ॻाइण ईंदियूं ऐं डांस बि कंदियूं। अली मोहम्मद थिएटर ॾिसण वियो ऐं उन माईअ ते आशिक़ थी पियो। पोइ हुनजो इश्क हलियो। पोइ अली मोहम्मद हुनखे ऑफर कयो शादीअ जी माईअ क़बूल कई ऐं पोइ हुन सां वापसि न वई थिएटर वारनि सां। लाहौर मां वरी मोटी आई नूर जहां चवनि था त पचाइण आई पंहिंजी भेण खे जंहिं ते हुन चयुसि त मां वापसि न लंदसि ऐं नूर जहां चयो त मां हे आख़िरी दफ़ो लाड़काणे आई आहियां हाणे मां कॾहिं लाड़काणे न ईंदसि ऐं पोइ कॾहिं बि लाड़काणे नूर जहां न आई। हुन माईअ खे जॾहिं ॻोठु वठी वियो अली मोहम्मद लाड़काणे में बि रहंदी हुअसि ॻोठ में बि रहंदी हुअसि उते हुनखे शौक़ु थियो त मां साड़ियुनि जो रोंबो कयां। माण्हू तयारु कया विया जेके चादरूं खणी उन ॿारे वटि बीठा त जीअं बेपर्दगी न थिए ऐं पोइ उन उते माईअ रोंबो कयो। जॾहिं साड़ियूं वॾियूं थियूं हाणे लाबारे जो टाइम आयो त माईअ चयो त लाबारो मां पंहिंजो पाण कंदसि उन ॿारे जो। पोइ चवनि था त अली मोहम्मद अबड़े साहिब चांदीअ जो ॾाकिरो ठारायो ऐं उन माईअ लाबारो कयो साड़ियुनि जो ऐं पोइ चवनि था त उहा माई फोत बि अली मोहम्मद वटि थी वई। इहो हुननि जो तमामु वॾो इश्क हुयो। कुंडन कारनि में तकियो कर मुंहिंजे वारनि में तकियो कर घुमी वञ रोज़ तूं घर खे सभिनि चारनि में तकियो कर लही अच आसमाननि तां अची तारनि में तकियो कर ख़ुशी तोखे मिली वेंदी ख़ुशी तोखे मिली वेंदी असां पारनि में तकियो कर कुंडन कारनि में तकियो कर मुंहिंजे वारनि में तकियो कर। वणनि जो रंग पीलो आहे लुॾे थी लाम तन्हाई वणनि जो रंग पीलो आहे
लुॾे थी लाम तन्हाई, जले थी दिल बि सीने में, जले थी जाम तन्हाई। गलनि तां कंहिं त ड्राथी आ, शफ़क़ जहिड़ी त लालाई। गलनि तां कंहिं त ड्राथी आ, शफ़क़ जहिड़ी त लालाई। लिंगनि ते कंहिं त लाती आ, सुबुह ऐं शाम तन्हाई। पखियुनि जा पर भॻल आहिनि, गुलनि जो रंग विखरी वियो। पखियुनि जा पर भॻल आहिनि, गुलनि जो रंग विखरी वियो। परूड़नि कीअं भला पोपट, ॾुखनि जी माम तन्हाई। सदियुनि खां थो लिखां वेठो, मगर तो कोन जातो आ। सदियुनि खां थो लिखां वेठो, मगर तो कोन जातो आ। वॾी मुश्किल सां थींदो आ, गज़ल को नाम तन्हाई। किसा बि तो ॿुधा हूंदा, कहाणियूं भी त ॼाणी थी। किसा बि तो ॿुधा हूंदा, कहाणियूं भी त ॼाणी थी। अची कंहिं वक़्तु ॾिसजां तूं, असांजी राम तन्हाई। असां हिन शहर जो नालो ॾुखनि जो ॾेह रखंदासीं। असां हिन शहर जो नालो ॾुखनि जो ॾेह रखंदासीं। हिते हर अख आली आ, हिते आ जाम तन्हाई। वणनि जो रंग पीलो आ, लुॾे थी लाम तन्हाई। जले थी दिल बि सीने में, जले थी जाम तन्हाई। हिकिड़ो ग़ज़ल अव्हांखे ॿुधायां थो त शाम थींदे ई अचें थी ख़्याल में, मां थो पहुचां कंहिं नए ई हाल में। साह खे वेसाह छाजे लाइ ॾिनुई, ख्वाब टाके छो ॾिनई रुमाल में। साह खे वेसाह छाजे लाइ ॾिनुई, ख्वाब टाके छो ॾिनई रुमाल में। हिते समूरो ख़ैर आहे, तूं ॿुधाए कूड़ केॾो तो लिखियो अहवाल में। छो भला हुन खे पढ़ी थी प्यार मां, छा रखियो आहे अमर इक़बाल में। दर्श सब धुआं हुए, लफ्ज जल चुके सभी। दर्श सब धुआं हुए, लफ्ज जल चुके सभी। बदन के साथ साथ ही रूह भी है कांपती। बदन के साथ साथ ही रूह भी है कांपती। हक की किताब के रो रहे हैं सब सफ़े। हक की किताब के रो रहे हैं सब सफ़े। गल चुके पड़े पड़े वो कायदे, वो ज़ाब्ते बने थे जो कहीं कभी जिंदगी के वास्ते। गल चुके पड़े पड़े वो कायदे, वो ज़ाब्ते बने थे जो कहीं कभी जिंदगी के वास्ते। आग है जहां भी थे, आग है जहां भी थे मोहब्बतों के रास्ते। आग है जहां भी थे मोहब्बतों के रास्ते। दर्स सब धुआं हुए, दर्स सब धुआं हुए, लफ्ज जल चुके सभी। बदन के साथ साथ ही रूह भी है कांपती। बदन के साथ साथ ही रूह भी है कांपती। समुंड रात बरसात तूफान बेड़ा, किनारनि जी ॻोल्हा हुई। हयाती डिघी ऐं अकेला अकेला, सहारनि जी ॻोल्हा हुई। सनाटो सनाटो ऐं मायूस चेहरा, सदाउनि जी सहरा में कहिड़ियूं कचहरियूं। उदासियल हवाऊं मुहबत जी पंछण, बहारुनि जी ॻोल्हा हुई। सॼे काफ़िले में न कोई सुञातल, कजे हाल दिल जो त कंहिंसां कजे। सॼे काफ़िले में न कोई सुञातल, कजे हाल दिल जो त कंहिंसां कजे। असां प्यार आणे अखियुनि में रखियो हो, इशारनि जी ॻोल्हा हुई। मुसाफ़िर ॾुखिया अणॾिठल पेचरा, न संगती न साथी न रहबर हुजे। मुसाफ़िर ॾुखिया अणॾिठल पेचरा, न संगती न साथी न रहबर हुजे। अखियुनि में बि कारा ककर दीद झीणे, सितारनि जी ॻोल्हा हुई। पराए शहर मंझि रीतियूं परायूं, पराए शहर मंझि रीतियूं परायूं। विरासत में केॾी वॾी सादगी आ,
नज़र दर बदर आ बि एॾी असांखे त यारनि जी ॻोल्हा हुई। हिकिड़ो नज़म पेश कयां थो। नज़म जो उनवान आहे जिस्म ऐं रूह इश्क जी तौहीद। जिस्म मुंहिंजे खां भला छो थी डिॼी, ईअं चयो आहे वॉल्ट विटमैन। जिस्म मुंहिंजो थो वणे मूंखे, जॾहिं सो साण आहे जिस्म तुंहिंजे सां अवसाइण, ईअं चयो ई कमिंगा। इश्क जो इज़हार जिस्मनि सां थिए थो, थी अमरता ईअं ॿुधाए। तन जी ताज़ाई भिटाई पिण आगाई। जिस्म में जे रूह आहे, पोइ आ सजदे करण लाइ। रूह आहे अमर हुन जो समूरो इश्क आहे। छिक जेका थी करे बेचैन सा उन रूह जी आ, जो बदन जी ओट मां थो पाण खे ज़ाहिर करे। जे बदन खे रद्द कनि था, कुफर कनि था। जे बदन खे कुल चवनि था, शिरक कनि था। मां ॿिन्ही खे हिकु सम्झी तो कयां तौहीद जी असबात हरदम। चिंता न कर, जल्दी तुंहिंजी गोद में बि अहिड़ो मुस्कुराईंदड़ चेहरो हूंदो।